अस्सलाम वालेकुम अवां सभिनीनि खे मुंहिंजो सिक भरियो सलाम। मां अवां सां गॾु आगा राफ़े धरती टीवी जे बहितरीन प्लेटफॉर्म ज़रिए ऐं अवां सभिनीनि खे ख़बर आहे त हीउ जेको ॾींहुं असां मल्हाए रहिया आहियूं, इन ॾींहं जो इंतज़ारु हर इंसान खे हूंदो आहे, माना उन हर इंसान खे हूंदो आहे जंहिंजो तालुक़ु पाकिस्तान सां आहे। ऐं पाकिस्तान त छा ॻाल्हि कजे, जॾहिं दुनिया में खोड़ सारा मुल्क आहिनि, ख़ूबसूरत मुल्क आहिनि, तमामु बहितरीन मुल्क बि आहिनि, पर जॾहिं पाकिस्तान जो नालो अचे थो त उते दिलि मां या ज़बान ते हिकु वर्ड अचे थो, उहो वर्ड आहे महबूब, माना महबूब वतन। सो महबूब वतन जो अॼोको ही आलमी ॾियारो, आज़ादी जो ॾियारो अवां सभिनीनि खे मुबारक हुजे। लख लख वाधायूं। ॾे पर ॾे में जेके बि असांजा पाकिस्तानी रहनि था उन्हनि सभिनि खे मुंहिंजे पारां ऐं धरती टीवी जे हिन बेस्ट प्लेटफॉर्म पारां ऐं सॼी सथ पारां खोड़ सारियूं वाधायूं। ऐं इहा बि ॻाल्हि कंदसि त जॾहिं असां केर बि हुजूं, सिंधी हुजूं, पंजाबी हुजूं, पश्तो हुजूं, केर बि हुजूं, पर असां जॾहिं अॼोको ॾींहुं ईंदो आहे त सभु हिकु थी वेंदा आहियूं ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं स्पेशली मुंहिंजी फीलिंग्स इहे हूंदियूं आहिनि त मां पाकिस्तान आहियां ऐं हर माण्हू जी इहा ई फीलिंग्स हूंदी आहे त मां पाकिस्तान आहियां। वॾो प्राउड थींदो आहे। ऐं अॼु बि इन प्राउड सां गॾु पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इदारनि सां, मुख़्तलिफ़ शोबनि सां खोड़ सारा माण्हू पंहिंजी पंहिंजी ज़िमेदारियुनि खे सर अंजाम ॾियनि था। उन हवाले सां गॾु असां वटि हिकिड़ी शख़्सियत बि आहे, बहितरीनु शख़्सियत जेको पंहिंजो मटि पाण आहिनि। उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं अॼोके हिन हवाले सां या हिन अॼोके ॾियारे सां, उन्हनि जूं कहिड़ी कहिड़ियूं ख़्वाहिशूं ऐं कहिड़ा कहिड़ा जज़्बात आहिनि। सो उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। बहरहाल अॼोके ॾींहं खे भरपूर इंजॉय करिणो आहे ऐं दिलि सां मल्हाईंदा आहियूं। शायदि खणी चइजे त इहा असांजी सभ खां वॾी ईद बि इनखे असां सम्झंदा आहियूं। सो असां इहो चाहींदा आहियूं त असांजो पाकिस्तान ऐं उन पाकिस्तान में जेको चंड ऐं सितारे जो निशान आहे, ता क़यामत असां सां गॾु हुजे ऐं असां हिननि सां गॾु हुजूं। इनशा अल्लाह मुंहिंजी दुआऊं आहिनि अवां सभिनी सां गॾु। पर मां इहो चवंदसि त तव्हां बि इनखे भरपूर तरीक़े सां मल्हाईंदा हूंदव ऐं खोड़ सारियूं ख़ुशियूं ऐं खोड़ सारा रंग असां ॾे नज़र ईंदा आहिनि, जेके मुख़्तलिफ़ माण्हुनि खे या मुख़्तलिफ़ ॿारनि खे नज़र ईंदा आहिनि। ऐं स्पेशली मूंखे उहे ॿार ॾाढा सुठा लॻंदा आहिनि जेके पंहिंजे फेस ते फ्लैग ठाराईंदा आहिनि। उन्हनि जो फ्लैग ॾिसी करे मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। बहरहाल असां खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदासीं। हीअ ज़बरदस्त ट्रांसमिशन जेका 14 अगस्त जे हवाले सां अवां ॾिसंदव धरती टीवी ते, अव्हांखे वधीक इंतज़ारु न कराईंदे असां ॿुधाईंदासीं त अॼु असां सां गॾु बहितरीनु महिमान आहे जेके वज़ीर आला सिंध जा एडवाइज़र बि आहिनि ऐं माशाल्लाह कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहिनि, बहितरीनु शख़्सियत। जी अवां सम्झी विया हूंदव त वीर कोहली जी असां सां गॾु आहिनि। वीर जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भलीकार, ख़ुशि आमदीद। 14 अगस्त जी लख लख वाधायूं अव्हांखे, तव्हांखे बि ऐं ॿुधंदड़ सभिनीनि खे बि ऐं उन्हनि सभिनीनि खे बि जेके इन तहरीक जो हिसो रहिया, पाकिस्तान जी आज़ादी जी तहरीक जो हिसो रहिया ऐं उन्हनि जे लाइ बि दुआऊं जेके अञा ताईं तहरीक में प्रोसेस में आहिनि, जेके पंहिंजे मुल्क पंहिंजे वतन जी आज़ादी जे लाइ उनमें कश्मीर आहे, फ़लस्तीन, ॿिया सारा मुल्क आहिनि जेके हिन नेमत खां अञा ताईं महरूम आहिनि, उन्हनि जे लाइ दुआऊं ऐं जेके आज़ादु उन्हनि जे लाइ मुबारकूं ऐं ख़ुशियूं। बिल्कुलु ही असांजी हिकिड़ो त्योहार बि आहे, असांजी ईद बि आहे, हिकिड़ी नेमत बि आहे असांजे लाइ जेका असां हर साल सेलिब्रेट। ॾिसो अॼोको जेको असांजो ॾींहुं आहे उन में न असां मज़हब खे काउंट कंदा आहियूं, न असां कंहिं फ़िरके खे काउंट कंदा आहियूं, न कंहिं सूबे खे काउंट कंदा आहियूं। इहो ॾींहुं सभ खां स्पेशल महसूसु थींदो आहे। तव्हां छा चवंदा इन ॾींहं जे हवाले सां, कहिड़ी फीलिंग्स हूंदियूं आहिनि? इन करे त ॾिसो, हिन में रंग, नसल, ज़ात पात, मज़हब, ॿोली जी ॻाल्हि न आहे। हीअ असां इन करे दिलि सां सेलिब्रेट कंदा आहियूं त हिन जे पोयां, हिन जी आज़ादी जे पोयां असां समूरनि जो, उहे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, हिंदू, बलोच, सिंधी जेके बि आहिनि, उन्हनि समूरनि जे वॾनि जो रतु शामिलु आहे। बिल्कुलु असांजे वॾड़नि जो रतु हिन मिटीअ में शामिलु आहे, जंहिंजे करे, जंहिंजे उनजे नतीजे में असांखे आज़ादी मिली आहे। त उहो असां उन्हनि वॾनि खे नथा विसारे सघूं, उनजी महिनतनि खे, उनजे खून, पंहिंजे जान जे नज़राननि खे नथो विसारे सघो। त उन करे त ॻाल्हि इहा आहे त हीउ मुल्क उहो मुल्क आहे जेको ॾिसो उन खां अॻु जे जेके मिसाल आहिनि पंहिंजे सभु साम्हूं आहिनि, उहे सियासी हुजनि, उहे समाजी हुजनि, तबक़ाती हुजनि, त हीउ मुल्क जेको आहे सो हिकिड़ो जेको हिकिड़ी मेजॉरिटी खां माइनॉरिटी खे जेका ज़्यादती थींदी उनजे ख़िलाफ़ु आहे, हिकिड़ो ज़ुल्म ऐं जाबर जे ख़िलाफ़ु माना हिकिड़े क़िस्म जी तहरीक हली, त उनजो नतीजो आहे उहो मुल्क पाकिस्तान हो जेको हिकिड़ो आइडियल मुल्क आहे जंहिंमें का बि अक्सरियत जी तसलुत क़ाइमु न हूंदो कंहिं अक़लियत जे मथां। हिते अक़लियत हुजे चाहे अक्सरियत हुजे, क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना साहिबु, बाबाए क़ौम, जॾहिं क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जॾहिं पाकिस्तान ठाहियो त हुन पहिरीं जेका काबीना ठाही, वफ़ाक़ी पहिरीं काबीना जेका कैबिनेट ठही, उन में जोगेंद्र नाथ मंडल सभिनी खां पावरफुल मिनिस्ट्री उनखे ॾिनी। वो लॉ जो मिनिस्टर हुयो, लेबर जो मिनिस्टर हुयो, कश्मीर अफेयर्स उन वटि हुया ऐं हिकिड़ी ख़ूबसूरत क़िस्म जो गुलदस्तो तयारु कयूं जंहिंमें तरह तरह जा रंग शामिल हुया। उन खां पोइ सिलसिलो हलंदो रहियो
ऐं आख़िरी जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई त उन में जेको आहे सो शहबाज़ भट्टी साहब असांजो वफ़ाक़ी वज़ीर हुयो जेको शहीद थी वियो जेको तव्हां मर्ज़ी नालो ॾियो उन खां पोइ उहो जेको हिकिड़ी रिवायत हुई जेका 75 सालनि खां हलंदी पई आई ऐं उहो मौजूदा जेका वफ़ाक़ी गवर्नमेंट हाणे ख़तमु थी उन उहा रिवायत ख़तमु कई त वफ़ाक़ी काबीना ई पहिरीं ठही हुई जेका PTI जी हुकूमत में उन में को बि वफ़ाक़ी वज़ीर नॉन मुस्लिम कोन हुओ उन खां पहिरीं पाकिस्तानी पूरी तारीख़ में हर काबीना में हर मज़हब जो हर रंग जो हर इलाइक़े जो हर सूबे जा माण्हू उन में शामिल हुआ ख़ूबसूरत गुलदस्तो आहे बिल्कुलु कल्ह मुंहिंजो चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि कई उन चयो त क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जा ख़्याल ऐं उनजो नज़रियो जेको आहे उहो रुॻो मञण लाइ न आहे उनखे अमल करण जे लाइ आहे रुॻो ॿुधाइण जे लाइ न आहे अमली तौर ते असांखे उहो ॾेखारिणो आहे त हा असां का बि अक़लियत ऐं अक्सरियत न आहियूं असां को बि हिंदू मुस्लिम या असीं को सिंधी पंजाबी बलोच न आहियूं असीं सभु गॾु आहियूं पाकिस्तानी आहियूं ऐं हर मकतब फ़िक्र जो माण्हू हर मज़हब जो माण्हू हर सूबे जो माण्हू हर ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू खे गॾिजी हले ख़ूबसूरत गुलदस्तो आहे जंहिंमें रंग मुख़्तलिफ़ डाइवर्सिटीज़ मौजूदु आहिनि मुख़्तलिफ़ ॿोलियूं मौजूदु आहिनि उहे मुख़्तलिफ़ मुख़्तलिफ़ ख़ुशबू जेके आहिनि उहे सभु समेटे गॾु खणी हलंदासीं तॾहिं ख़ूबसूरत असांजो गुलदस्तो ख़ूबसूरत लॻंदो जेकॾहिं गुलदस्ते खे जेकॾहिं हिकु रंग जो असां ठाहे छॾींदासीं त पोइ उहो ख़ूबसूरत न लॻंदो त हीउ असांजो उहो मुल्क आहे जंहिंमें हर क़िस्म जी तव्हांखे डाइवर्सिटी मिले थी असां मुख़्तलिफ़ नेमतनि सां मालामाल आहियूं ऐं असां जीअं आहियूं तीअं असांखे गॾिजी करे मालिक जंहिं तरीक़े सां ख़लकियो आहे जंहिं तरीक़े सां असांखे ख़ूबसूरत समाज जोड़ियो आहे उनखे ईअं ई असां गॾिजी करे ईअं सेलिब्रेट कंदासीं हर साल असांजो प्यारो पाकिस्तान असां तव्हां पाण सभिनी खे न सिर्फ़ु अॼोके ॾींहं ते असांखे जशन बि मल्हाइणो आहे पर असांखे उन वॾड़नि जी यादि बि करिणो आहे जिन क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं उन सां गॾोगॾु असांजो जेके शहीदनि जो वतन आहे ऐं उन सां गॾु असांखे इहा कमिटमेंट करणी आहे अॼोके ॾींहं ते त जंहिं नज़रिए जे बुनियाद ते पाकिस्तान ठहियो उन नज़रिए खे अमली तौर ते असांखे साबित करे ॾेखारिणो बिल्कुलु इंशाअल्लाह ऐं इहा ई कोशिशि हूंदी आहे हर वतन वासी जो पर इहा ॻाल्हि बि चवंदसि त असांजो जेको मुल्क आहे पाकिस्तान उहो असांजे मज़हब जो बि जेको आहे तर्जुमानी करे थो ऐं असांजो मज़हब हमेशह इहो ई चए थो त सभ खां पहिरियों रिश्तो इंसान आहे बिल्कुलु त इंसानियत सां जीअं अवां बि ॻाल्हि कई त हर क़िस्म जो माण्हू हिते आहे ऐं तमामु बहितरीनु गुलदस्तो ठहियलु आहे पाकिस्तान ऐं तॾहिं शायदि सॼी दुनिया में मशहूरु आहे न त ॾिसो ॿिया बि केतिरा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि पर एतिरो नालो या एतिरी शोहरत कंहिं वटि बि न आहे असांजे वतन खे इलाही आहे इन जेके ख़ासि कारण अवां ज़िक्र कंदव नाज़रीन सां उन जो ख़ासि कारण इहो आहे त ॿ टे शयूं आहिनि नंबर हिकु त असांजो पाकिस्तान वाहिद उहो आहे जंहिंजो शुरूअ खां वठी एंड ताईं माना असां वटि जेको ठटे ज़िले ताईं माना तिमिर जे ॿेलनि ताईं हिकिड़ी पूरी विचो विच नदी वहे थी इहा काफ़ी सारनि दुनिया जे मुल्कनि में आहे ई कोन ॿियो त असां सां गॾु समुंड जी बॉर्डर हद लॻे थी दुनिया जा इलाही मुल्क आहिनि जेके हिन समुंडी माना बहिरी उनजे हदनि जे लाइ तरसनि था माण्हू सिकी विया आहिनि माण्हुनि खे उहे माण्हुनि खे समुंड जूं हदियूं नथियूं मिलनि माण्हुनि खे उहो विचो विच जेका असां नदी नथी मिले दरिया नथा मिलनि माण्हुनि खे कुदरती वसाइलनि सां मालामाल बि आहे असां वटि थरपारकर में चाइना किले ॾिसो तव्हां उतां खां जेको आहे सो कोयलो निकितो आहे उतां तव्हां ग्रेनाइट पथर ॾिसो असां वटि सोन जूं खाणूं आहिनि असां वटि कहिड़ी शइ जी खोट आहे कोयले जूं खाणूं आहिनि त हीउ उहो मुल्क आहे जंहिंमें दुनिया जूं समूरियूं नेमतूं मालिक जे तरफ़ां सोन जहिड़ी ज़मीन आहे असांजी ज़रख़ेज़ ज़मीन आहे एग्रीकल्चर लैंड आहे ऐं हर शइ असां वटि दुनिया जी हर शइ हर क़िस्म जी डाइवर्सिटी असां वटि मौजूदु आहे मुख़्तलिफ़ ॿोलियूं आहिनि मुख़्तलिफ़ कल्चर आहिनि जंहिं कल्चर में तव्हां वञो ॾिसो केतिरी असांजी सकाफ़त आहे हज़ारों सालनि जी सिविलाइज़ेशन असां वटि मौजूदु आहे मोहन जो दड़ो उन खां अॻियां 10,000 साल जी पुराणी तहज़ीब आहे बलूचिस्तान में तव्हां ॾिसंदो पंहिंजो मेहरगढ़ त हीअ 10,000 साल पुराणी तहज़ीब त इहो इंडस वैली सिविलाइज़ेशन पूरी तहज़ीब हज़ारों सालनि जी तहज़ीब हीअ असां जेकॾहिं असां सियाहत खे प्रोमोट न करे सघिया आहियूं पर जेकॾहिं असां करियूं त यकीन कयो असां दुनिया खां सभिनी खां अमीर तरीन थी सघूं था अहिड़े क़िस्म जो असां फैसिलिटीज़ मौजूदु आहे असां वटि कश्मीर में जबल आहिनि बलूचिस्तान में जबल आहिनि असां वटि नगर पार्कर में कारूंजर जबल आहे इलाही सारी जेका तव्हां ॻाल्हि कई त असां सॼी दुनिया खां वधीक अमीर थी सघूं था त इन हवाले सां असांजे मुल्क ते का जाखोड़ हले पई को कमु हले पियो इलाही सारा मामला आहिनि हा इलाही सारा मामला आहिनि जंहिंमें काफ़ी अॻिते असां निकिरी चुका आहियूं पर इतफ़ाक़ इहो आहे त ॾिसो जॾहिं बि पाकिस्तान सिंध जी ऐं पाकिस्तानी सॼी तारीख़ में हमेशह खां वठी ॿाहिरां जेके हमलावर उन जूं नज़रूं गंदियूं नज़रूं असांजे मुल्क ते रहियूं आहिनि ऐं अॼु बि उहे जॾहिं पाकिस्तान खां अॻु में जंहिं पोज़ीशन हुअसि तॾहिं बि असां ते दारियुनि जा नज़रूं हुयूं वरी हाणे जॾहिं हिन मुल्क में असां वेठा आहियूं तॾहिं दुश्मन जूं असां ते नज़रूं आहिनि जेके असांखे हर लेवल ते असांखे नाकाम बणाइणु चाहिनि था पर उनजे विच में असां जेको आहे सो पंहिंजे मुल्क खे तरक़ी ॾियूं पिया ऐं उन में रियासत जे समूरनि इदारनि जूं क़ुर्बानियूं महिनतूं शहादतूं शामिल आहिनि इन करे असां अॻिते वधूं पिया ऐं असां हींअर सही डायरेक्शन में वञूं पिया असांखे उमेदु आहे
इन उम्मीद सां गॾु हर साल सेलिब्रेट कयूं था त असांखे मालिक जे तरफ़ां आशीर्वाद मिलंदो, कामयाबी मिलंदियूं ऐं असां रियासत जो समूरा इदारा गॾिजी करे पाकिस्तान जा 22 करोड़ माण्हू गॾिजी करे हिन मुल्क खे तरक़ी ॾींदासीं ऐं सॼी दुनिया में नालो रोशन थींदो। माशाल्लाह माशाल्लाह, इंशाल्लाह ज़रूरु इहे ई कोशिशूं आहिनि, इहे ई ख़्वाहिशूं हर इंसान जे दिलि में आहिनि। पाकिस्तान सां जंहिंजो रिश्तो आहे, अलाह साईं इहो रिश्तो बणाए रखे सभिनीनि जो। बहरहाल हिते वठंदासीं हिकिड़ो मुख़्तसिर वक़फ़ो ऐं मिलूं था वक़फ़े खां पोइ।